खबर है नाज़रीन तव्हां शेयर करें पिया रतोदिरो में सिपाफ सिटीअ जे नए चूंडियल बाडीअ जे उहिदेदारनि पारां अवामी प्रेस क्लब रतोदिरो आमद थी आहे। रतोदिरो में सिपाफ सिटी रतोदिरे जे नए चूंडियल बाडीअ जे सदर मीर आदिल खान जलबाणी, नायब सदर मुदस्सिर जलबाणी, जनरल सेक्रेटरी ज़ीशान हैदर नकवी, डिप्टी जनरल सेक्रेटरी ज़करिया ब्रोही, डिप्टी जनरल सेक्रेटरी ज़ुबैर मंगी, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी सुहेल मंगी, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी बासित सुमरो, सेक्रेटरी मालियात जवार सज्जाद हुसैन थहीम ऐं ॿियनि उहिदेदारनि अवामी प्रेस क्लब पहुची सहाफ़ियनि जे सरपरस्त आला अब्दुल्ला भुट्टो, मुज़फ़र बोज़दार, सदाम थहीम, अब्दुल हफ़ीज़ जलबाणी सां मुलाक़ात करे ख़ुशीअ में मिठाई खाराई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर मीर आदिल खान जलबाणी चयो त आउं निहायत शुक्रगुज़ार आहियां महबूब चेयरमैन मुस्तक़बिल जे वज़ीर आज़म शहज़ादा बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो, मानवारी अदी फरियाल टालपुर ऐं ज़िलई क़यादत जो, जन मूं ते एतमाद कंदे चूंडियो आहे। इंशाअल्लाह असीं पार्टीअ खे मज़बूत ऐं मुनज़िम करण लाइ जिदोजहद कंदासीं।